दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो। दादू मेहर में पुलिस एहलकार के शहीद कंदड़ मुख डोहारी पुलिस मुकाबले में मारिजी वियो। गुज़रे रात मेहर जे कासाई मोहल्ला में हथियार बंदन फायरिंग करे 1-5 मददगार जे हेड कांस्टेबल ज़ुल्फ़िकार अली तुर्क के शहीद कयो हुयो, जॾहिं त कांस्टेबल सदाम कलोड़ो पिण ज़ख़्मी थियो। मौके तां फरार डोहारिन की गिरफ्तारी जे लाइ पुलिस इलाके जो घेराव करे सर्च ऑपरेशन कयो। मुकाबले दौरान सीआईए पुलिस एहलकार सदाम कलोड़ो ज़ख़्मी। रात देर सां गोट खेरो भट्टी वट एसएचओ मेहर बी सेक्शन कुर्बान कमरानी जो सिपाहिन समेत डोहारिन सां मुकाबलो थियो। मुकाबले में पुलिस एहलकार के शहीद कंदड़ मुख्य जवाबदार नादिर पुट फ़कीर खोसो मारिजी वियो आहे। मारिजी वियल डोहारी जो लाश के अस्पताल मुंतकिल कियो वियो आहे, जॾहिं त पुलिस एहलकार के शहादत वारे मामले में पुलिस ॿियनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करे वधीक जांच हेठि रखियो आहे। हथियार पिण हथ कया विया आहिनि। डोहारी केॾो बि शातिर ऐं रहज़न हुजे, कानून जे रट खे चैलेंज कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी ऐं ज़िले जो अमन ख़राब करण वारनि खे कंहिं बि सूरत बख़्श न कयो वेंदो। एसएसपी दादू कैप्टन आर अमीर सऊद मक्सी।